जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। अचो त शुरू कयूं अॼु जे तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 28 अक्टूबर 2023 छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो अश्विन मास शुक्ल पक्ष जी पूर्णिमा तिथि शरद पूर्णिमा। हलो त शुरू कयूं अॼु जे राशि फल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग वेठल आहिनि। पारिवारिक सुख भी अॼु हुननि खे प्राप्त थींदो। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो, तॾहिं तमामु आनंददायक हूंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। त अॼु जो ॾींहुं तमामु धन प्राप्ति कराईंदो ऐं स्वास्थ्य भी उन्हनि जो सुठो ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु तव्हांखे डपु या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे। त अॼु तव्हांखे भगवान हनुमान जी पूजा तमामु लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी तो सघे। त घर मां निकरण खां पहिरियों भगवान शिव जी आराधना करे निकिरंदा या 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः ईअं चई करे निकिरंदा त भगवान गणेश तव्हांजा सभु विघ्न ऐं दुख दूर करे छॾंदा। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो। अॼु तव्हांखे पंहिंजे घर में ऐं कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। धन प्राप्ति भी थी सघे। त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। हुननि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो, तॾहिं सुख सां गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। त अॼु जे ॾींहं में तव्हांखे एकदम शांतीअ सां कटणो आहे। तव्हांजो स्वास्थ्य सुठो रहंदो, धन प्राप्ति भी थी सघे। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते काई न काई अपॉर्चुनिटी मिलंदी, जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियणो आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। धनु राशि। धनु राशि वारनि जो अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। जाम टाइम खां अटकियल कोई कम भी अॼु पूरो थी तो सघे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते ऐं परिवार में माहौल तमामु सुठो मिलंदो। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो, तॾहिं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त धन हानि जी या अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु भाग्य कार्यस्थल ते तव्हांखे पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। अॼु भगवान गणेश जी पूजा तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। ग्रहण काल। त जीअं तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे, अॼु जो जेको ग्रहण आहे उहो भारत में दृश्य हूंदो।
त ॾींहं जो 3:15 हुननि जी छाया शुरू थींदी। छाया लॻण सां ई सभु मंदिर जा कपाट बंदि थी वेंदा आहिनि। त तव्हांखे बि पंहिंजे घर जे मंदिर बंदि रखी करे रखिणो आहे। थी सघे त चादर हुननि जे मथां विझी छॾिजो। साण ई साण जेतिरियूं बि अछियूं शयूं घर में हूंदियूं आहिनि जीअं खीर, खंडु, चांवर ऐं मटको, हिननि सभिनीनि अनाजनि में ऐं मटके में तव्हांखे ड्रब, जेके असां कुशा बि चवंदा आहियूं, उहे विझणु सुठो थींदो आहे। चवंदा आहिनि कि इहो विझण सां सूतक काल में बि लॻियल जेको सूतक हूंदो आहे हुननि में न पवंदो आहे ऐं हुननि खे दोष न लॻंदो आहे। त ग्रहण जा जेके टाइमिंग्स आहिनि उहे आहिनि 1:06 खां वठी करे राति जो 2:22 ताईं। त मध्यरात्रि 1:06 ते इहो ग्रहण चालू थींदो ऐं 2:22 इहो ग्रह सूतक पूरो थींदो। हिन टाइम ते चवंदा आहिनि कि जेके गर्भवती स्त्री आहिनि हुननि खे हिकदमि सिधो लेटणु खपे। कोई बि कमु हुननि खे ग्रहण काल में न करणु खपे, जीअं नह कटणु, वार ठाहिणु या कुझु बि कमु करणु या कैंची हलाइणु, इहो कुझु बि तव्हांखे न करिणो आहे। सिधो ई लेटणो आहे। साण ई साण थी सघे त भॻवान जो नालो वठिणो आहे या किताब पढ़ी करे भॻवान जो स्मरण करिणो आहे। जेके अविवाहित स्त्री आहिनि या जेके अविवाहित पुरुष आहिनि, ग्रहण काल में कुझु बि खाइणु वर्जित थींदो आहे। साण ई साण थी सघे त भॻवान जी आराधना करणु तव्हांजे लाइ तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू ग्रहण काल में पाठ कंदो आहे या जाप कंदो आहे या हवन कंदो आहे, हुननि खे देवता अति प्रसन्न थी करे जाम आशीर्वाद ॾींदा आहिनि ऐं कॾहिं बि हुननि खे हानि न पहुचंदा आहिनि। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे विपुल जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जो बिज़नेस जाम लो थो हले, हुननि जे लाइ कोई उपाय ॿुधायो। त विपुल जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे हर विस्पति जे ॾींहं में काई न काई येलो शइ जो दान करणु तमामु लाभदायक मञियो वेंदो। साण ई साण थी सघे त येलो कलर जी शर्ट या कुर्तो पाइणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। इहो करण सां तव्हांजी सभु इच्छा पूरी बि थींदियूं ऐं बिज़नेस बि हलणु सुठो शुरू थी वेंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।